أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم في الدنيا والآخرة ويسألونك عن اليتامى قل إصلاح لهم خير وإن تخالطوهم فإخوانكم والله يعلم المفسد من المصلح ولو شاء الله لأعنتكم إن الله عزيز حكيم صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला शराब ऐं जुआ जे मसाइलनि खे बयानु फरमायो हो। उन सां गॾोगॾु माल कहिड़ो ख़र्च कजे इन जे मुतालिक़ बि बयानु फरमायो हो, जंहिंमें अल्लाह तबारक व ताला जवाबु ॾींदे फरमायो क़ुलिल अफ़्व, जेको बचत हुजेव तमामु तर ज़रूरियात खां, कर्ज़नि खां, मर्ज़नि खां, इलाजनि मुआलिजनि खां, सुभाणे जे ज़रूरतुनि खां जेको बचत हुजे, इन लफ़्ज़ में वॾी गुंजाइश रखी वई त जीअं इंसान पंहिंजे हाजतुनि ऐं ज़रूरतुनि जे लाइ बि कुझु टारे रखे। पर पोइ बि के अल्लाह ताला जे नाले ते ख़ैर ख़ैरात में कसरत घणाई करण वारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सुभाणे खे न ॾिसंदा आहिनि, ख़र्च करे छॾींदा आहिनि। उहे अल्लाह तबारक व ताला जे नाले ते ख़र्च करण वारा आशिक़ सॾिबा आहिनि। बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु बि लिखियो आहे त उहे हिन आयत जे ज़िम्न में बयानु न थींदा, उन्हनि जी सिफ़त ई अलॻि आहे, अलस्ती माण्हू आहिनि उहे। त इन निस्बत सां अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला हिकिड़े सवाल जो जवाबु ॾींदे बयानु फरमायो आहे। सवाल ही हुयो त साईं असां वटि माण्हू मरी थो वञे, उनजो औलाद नंढड़ो आहे, मासूम सगीर, उनजी मिल्कियत काफ़ी आहे, पर पंहिंजे पीउ जे मिल्कियत खे संभालण वारा, बचाइण वारा, हिफ़ाज़त करण वारा ही पाण जवान न आहिनि, सगीर आहिनि, मासूम आहिनि, नंढड़ा आहिनि, संभाले कोन सघंदा। साईं पोइ हाणे इहे त थिया यतीम आहिनि, पंहिंजी मिल्कियत बि संभाले कोन सघंदा। हिकिड़ा यतीम अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजी कफ़ालत करण वारो केरु कोन हूंदो आहे, पर पाण हूंदा बि ग़रीब आहिनि, पोइ उन्हनि खे ॿिया वञी सदको ख़ैरात ॾेई करे उन्हनि खे पालनि था थियनि। पर ही यतीम अमीर आहे, हिन वटि माल मिल्कियत आहे, पर पाण संभाले नथो सघे। हाणे हिन जो इहो माल मताउ असां संभालियूं? सवाल सम्झण जे लाइ असां हिन जो यतीम जो माल संभालियूं? अल्लाह तबारक व ताला चूंकि इंसान जे दिलि जे राज़नि जो राणो आहे न, ॼाणे थो। अल्लाह तबारक व ताला अहिड़नि क़िस्म जे माण्हुनि जे ख़दशात खे ख़तमु करण जे लाइ फरमायो हो सूरत निसा जे अंदरि, ला ताकुलू अम्वालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा। कोई यतीम जो माल संभालण जे बहाने सां खाइण जी जेकॾहिं कोशिशि थो करे त यादि रखो पेट में टांडा थो भरे। भॼायो वियो त यतीम जे माल खां भॼो परे। छो त इंसान सभु हिकिड़े सिफ़त, हिकिड़े ज़हन, हिक अकुल जा न आहिनि। कोई सच पच में बचाइण बि चाहींदो उन यतीम जो माल, त कोई वरी खाइण फॿाइण बि चाहींदो, त कोई वरी गॾु सॾ में मिड़ई हलाइण चाहींदो। रिवाज जे अंदरि ईंदो आहे, साहब अकराम क़ुर पाक जे हिन सूरत निसा जे आयत खे जॾहिं ॿुधो त उन्हनि यतीमनि जे माल खे संभालण जे लाइ कीअं कयूं? पंहिंजो खाधो पीतो अलॻि पचंदो हो, उन यतीम जो खाधो पीतो संदसि माल मां ओतिरो पचंदो हो जेतिरो उहो खाए। छो त पाण मालदार आहे, पोइ कॾहिं ॿार आहे खाए बि, कॾहिं न बि खाए।
कॾहिं बचे, कॾहिं वरी खाई वञे त खुटे, जे खुटे त पोइ वरी ॿियो पचाइणो पए, वरी बचे, जे बचे त वरी हुनखे कमु न अचे, उहो या त ॻरी सड़ी वञे, बदबूदार थी वञे, बेकार थिए, ज़ाया थिए। हाणे ईअं अक्सर अकेले माण्हूअ जे लाइ जो खाधो पचे त उहो पूरी तरह खाइजी न सघे, या त सड़े या ख़राब थिए या बदबूदार थिए। वरी इहो फिक्र रहियो त हाणे आख़िर यतीम जे माल में असां संभाल 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 कहिड़े अंदाज़ में कयूं, हुनजो अलॻि था पचायूं त या त ख़राब थो थिए, विञाइजे थो। जे पंहिंजे माल सां गॾु कंदासीं त असांजो हेॾो वॾो कहोल आहे, हीउ हिकिड़ो ॿार असां खाई वेंदासीं, असांजो हक़ न जो बीहंदो, कीअं संभालियूं भला। वरी अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे आयत जे सूरत बनी इसराईल जे अंदरि फरमायो, वला तक़रबू माल यतीम इल्ला बिल्लती ही अहसन। हा जेकॾहिं यतीम जे माल जे वेझो वञो था त पोइ यादि रखो इरादो नेक हुजेव, संभालण जो इरादो रखो था, यतीम खे गॾु करणु चाहियो था त पोइ इरादो नेक हुजेव। साईं नेक इरादे में छा मतिलबु, मक़सदु आहे त उनजो माल फॿाइणु नथा चाहियो ऐं उन जे माल मां कुझु पंहिंजो बि खाधो पीतो पचाए पंहिंजो गुज़ारो बि करणु चाहियो, इहो बि न हुजेव इरादो, सिर्फ़ु इन ख़ातिर त जीअं हुनजो बि नुक़सानु न थिए ऐं तव्हांजे हिफ़ाज़त में बि हुनजो माल थी वञे ऐं तव्हां बि पराए माल खाइण खां बची वञो। अहिड़ो नेक इरादो हुजेव त पोइ, जिन त वेझो ई न वञो। हाणे इहे ॿई आयतूं जेसीं ताईं क़ुर पाक जूं नाज़िल थियल हुयूं तेसीं ताईं सहाबा किराम वॾो एहतियात कंदा, तमामु वॾो एहतियात कंदा, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अना व काफ़िलुल यतीम हाकज़ा नुबासु यौमल क़ियामह। पाण फरमायूं त क़यामत जे ॾींहुं यतीम ॿार जी पर घोर लहण वारो माण्हू, हुनजी कफ़ालत हिफ़ाज़त करण वारो माण्हू क़यामत जे ॾींहुं मूंसां जन्नत में हीअं हूंदो, ॿ आंगुर हीअं गॾु झले सफ़ा मिलाए न थोरी विथी करे, पाण फरमायूं त उहो मूंसां गॾु हीअं हूंदो। हाणे जन्नत में जेको माण्हू अलाह जे पैगंबर जे एॾो वेझो हुजे, इहो वॾो एज़ाज़ आहे, इहा वॾी कामयाबी आहे। ऐं इहा कामयाबी उन माण्हूअ खे थी मिले जेको यतीम जे माल में खुर्द बुर्द नथो करे, फॿाइण खाइण जी ज़ाया करण जी नियत नथो रखे, चङाईअ जो इरादो थो रखे, त पोइ हाणे कहिड़ी सूरत अपनाइजे जो यतीम जो माल ज़ाया बि न थिए ऐं खाॼे बि न। वॾे एहतियात सां 5 भाती आहियूं, हर हिकु माण्हू पाव अटे जो खाए थो, 5 पाव असांजा, 6 पाव हुनजो, त बि गॾु पचंदे पचंदे कॾहिं वॾड़ा जेके आहिनि वधीक खाई विया, कॾहिं ॿार वरी वॾनि खां वधीक खाई विया, कंहिं वॾे तबियत जे नासाज़ हुजण जे करे न खाधो त बि मज़ो न पियो आयो। हाणे आख़िर कजे त कीअं कजे। वरी सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि अची करे वरी सवाल करणु लॻा, साईं कुर्बान वञा, फिदा का बी वहुम या रसूल अल्लाह, साईं मुंहिंजो अबो हुम अव्हां जे मथां कुर्बान, साईं इहे आयतूं असांजे अखियुनि जो ठार आहिनि, पर कुझु वज़ाहत अञा फरमायो। यतीम जे माल जे हिफ़ाज़त में वॾो वस्तु कयो अथऊं, पर अञा कुझु वज़ाहत फरमायो। पोइ क़ुर पाक जूं ही आयतूं नाज़िल फरमायूं हुयूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो, यसअलूनका अनिल यतामा, सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां यतीमनि जे मुतालिक़ सवाल था पुछनि न, साईं हा उहो पुछनि था। अल्लाह ताला फरमायो, कुल इस्लाहुल लहुम ख़ैर, सोना नबी चइनि साईं जी छा चवां, अल्लाह जी फरमायो त इस्लाहुल लहुम ख़ैर, चइनि त उन्हनि जे माल जी हिफ़ाज़त करणु बहितर आहे, पोइ जहिड़ी बि तरह सां तव्हां हुनजी हिफ़ाज़त सम्झो। वइन तुख़ालितूहुम फ़इख़्वानुकुम, जेकॾहिं उनजो माल पंहिंजे माल सां मिलायो था, रिढूं बकरियूं आहिनि पंहिंजे माल सां मिलायो, ढोर ढगा आहिनि पंहिंजे माल सां मिलाए छॾियो, हिकिड़ो ई धनार हुजे, पोइ जेतिरा ढोर हर हिकु ढोर ते पहरो वठे मुक़ररु कयो, रुपयो रुपयो, जेतिरा ढोर हुनजा ओतिरा रुपया, बक़ाया रुपया तव्हां भरियो चारीअ जा। जेकॾहिं ज़मीन आहे, हारी हिकिड़ो ई था रखो, पंहिंजे ज़मीन सां मिलाए गॾाए था कयो, ऐं को अहिड़ो झाटू माण्हू आहे ॼण जी मिल्कियत फॿाइण वारो, जेकॾहिं तव्हां यतीम जे ज़मीन ते पंहिंजो नालो नथा ॾियो त बाबा हीअ त मुंहिंजी आहे, जे ईअं नथा चओ त हुन खां ज़मीन खसे वेंदा।
हाणे चालाकी करे तव्हां पंहिंजो असर इस्तेमालु करे चओ था त बाबा इहा सॼी मुंहिंजी आहे। हाणे पोइ अहिड़े क़िस्म जा शैतान शरीर ज़हन रखण वारा माण्हू वधी था वञनि। हाणे जॾहिं तव्हां पंहिंजे सां गॾाई त ज़ाहिर आहे गॾाईंदव जो त हारी बि तव्हांजो हूंदो, अचण वञण बि तव्हांजो हूंदो, पाणी सार संभाल बि तव्हांजी थींदी। त पोइ हाणे ओड़े हिसाब सां हुनजो ख़र्चु रखो जेतिरो हुनजो थिए। वइन तो ख़ालितुहुम, जेकॾहिं तव्हां हुनखे पंहिंजे माल सां मिलायो था त तव्हांजा भाइर आहिनि, इस्लामी भाइर मुस्लमान। जेकॾहिं अन्न अनाज आहे, खाधो पीतो आहे, घर में हिकिड़ी हंडी थी पचे त उनजे हिसाब सां बि ओतिरो खाओ, पचायो, उनखे बि खारायो, उनजे लाइ बि पचायो। पोइ कॾहिं हू वधीक खाई वेंदो, कॾहिं तव्हां वधीक खाई वेंदव, पर नियत तव्हांजी इहा न हुजे त असां हिनखे आहिस्ते आहिस्ते करे खाईंदासीं, आहिस्ते आहिस्ते करे फबाईंदासीं, आहिस्ते आहिस्ते करे हिनजे मथां कब्ज़ो कंट्रोल करे कंहिं न कंहिं तरह सां हिनखे पंहिंजे ई कंहिं छोकिरी नियाणीअ सां कवल में ख़ानदान में परणाए, इहा सॼी मिल्कियत पंहिंजी, हे बि असांजो उहो बि असांजी। बहानो कोई अहिड़े क़िस्म जो न हुजेव। कुल इस्लाहु लहुम ख़ैर, उनजे मिल्कियत जे संभालण जो इरादो अथव त पोइ बहितर आहे, संभालियोसि। वल्लाहु यअलमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह। हिते अल्लाह तबारक व तआला लफ़्ज़ हिकिड़ो थोरो एॾी वॾी माना वारो बयानु फरमायो, फरमाई वल्लाहु यअलमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह। यादि रखो अल्लाह उन माण्हू खे बि ॼाणींदो आहे जेको संभाल जे नाले सां फ़साद कंदो आहे, ऐं उन माण्हू खे बि रब ॼाणींदो आहे जेको संभाल जे हिसाब सां सच पच इख़लास सां संभालींदो आहे। माना मुख़लिस ऐं मुफ़्सिद खे ख़ुदा ॼाणे थो, फ़सादीअ खे बि, सच पच सचे संभालींदड़ खे बि, मुख़लिस खे बि ख़ुदा ॼाणे थो। वलौ शा अल्लाहु लअनतकुम, हाणे इहो लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला अहिड़ो चई छॾियो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे दिलि जे अंदरि कोई अहिड़ो खुटको छुपियल आहे, का अहिड़ी ॻाल्हि, को अहिड़ो राज़ छुपियल आहे त हाणे तूं चुप कर, हाली हिनखे हाल फ़िलहाल पाण सां गॾु गॾायूं था, अॻिते हली करे हिनखे ई हलाए छॾिबो। थोरा माण्हू थियनि था न, माण्हू मारींदे देरि नथा कनि मिल्कियत ऐं दौलत जे लालच में अची करे हिनखे अॻिते हली करे कंहिं दुश्मनी जे अनासर में या कंहिं बीमारी या कंहिं इंजेक्शन या ज़हर में हलाए छॾिबो। अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हांजे गॾाइण जो इरादो ई अॻिते हली करे फ़साद करण जो आहे, यादि रखो मां रब ॼाणां थो। पर जेकॾहिं तव्हांजो इरादो ई नेक नियतीअ ते आहे त यार हे ग़रीब आहे, मिसकीन आहे, यतीम आहे, हिनजो केरु कोन्हे को, हिनखे सारे संभाले करे वॾो कयूं, जॾहिं पाण संभालण जहिड़ो थियो तॾहिं हवाले करे ॾींदासीं, अबा हीअ मिल्कियत तुंहिंजी, तूं वञी संभाल। पोइ अल्लाह हिननि खे बि ॼाणे थो। इहो लफ़्ज़ चई करे उन्हनि माण्हुनि जे दिलि वारियूं ॻाल्हियूं क़ुर पाक ॼण त बयानु करे वियो, जेके माण्हू ज़ाहिरी तौर ते कंहिंसां ॻाल्हियूं करे न सघंदो आहे, छुपाए छुपाए करे दिलि में मनसूबा ठाहींदो आहे। छो त अल्लाह तबारक व तआला आलिमुन बिज़ाति सुदूर आहे न, सीननि जा राज़ ॼाणींदो आहे। लफ़्ज़ चई छॾियईं, हालांकि उन दौर में सहाबा किराम जे ज़माने में कोई सहाबी अहिड़ो कोन हो। मथां कंहिंजे ज़हन में अहिड़ो ख़दशो पैदा थिए त छा भला सच पच सहाबा किराम में अहिड़े क़िस्म जा माण्हू बि हुया छा जेके फबाइण जो इरादो रखनि हा? न न, सहाबी सभु जो सभु सचा, छो त उन्हनि जो उस्ताद पैगम्बर अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सचा। सहाबा किराम सभु सचा, छो त तालीम उन्हनि अहिड़ी हस्तीअ वटां पिराई हुई जंहिं हस्तीअ वटां पिराइण वारो माण्हू कॾहिं नाकाम, कॾहिं अधूरो, कॾहिं पोइते नुक़सान ज़दा नथो थी सघे बेतबार तालीम जे। पोइ हीउ लफ़्ज़ सवाल पैदा थियो त अल्लाह ताला एॾा वॾा छो चया? हिन जे करे जवाब आहे त हिन जे करे त क़ुर पाक जा अल्फाज़ बणजणा हुया ऐं क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि जे लाइ रहनुमाई रहबरी करण जे लाइ इहे लफ़्ज़ क़ुर पाक जो हिसो हुया। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला अहिड़ा लफ़्ज़ फरमाए छॾिया त मुंहिंजे महबूब खां पोइ, सहाबा किराम जे दर्जे खां पोइ, ताबई तबो ताबईन जे दर्जे खां पोइ क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि में अहिड़ियूं त छा, इन खां अञा गंदियूं सिफ़तूं दिलि में पैदा थींदियूं, जंहिंजे रहनुमाईअ जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ज़िक्र करे छॾिया तव्हां त उहे माण्हू हितां सिखंदा वञनि। क़ुर निज़ाम हयात किताब आहे, क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि जे लाइ रहनुमाई पियो करे। पोइ अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाईंदे अल्फाज़ फरमाया वलौ शा अल्लाहु लअनतकुम, अल्लाह जेकॾहिं चाहे हा त तव्हां ते मज़ीद मुशक़त विझे हा, तकलीफ़ विझे हा। कहिड़ी तकलीफ़? चइजे हा ईअं त जेकॾहिं सचाईअ सां इन यतीम ॿार खे संभालणो था चाहियो त पोइ नौकर बि ॿियो को न रखोसि, पाण संभालियो, पाण संभालियो, बिना एवज़े जे।
नौकर रखी उनजे मिल्कियत माल मता खे संभालियो, पोइ उन नौकर खां पंहिंजा कम बि वठो। हारी रखो त पंहिंजा बि कम उन हारीअ खां वठो। ॿकरियुनि जो उठनि जो धनार रखो त उन खां पंहिंजा कम बि वठो। असां झलियूं हा त एतिरो बि न, या त पाण चारियो पाण संभालियो बिना एवज़े जे, छो त तव्हां एवज़ो वठंदो त उन में बि का माना हूंदी। जे अल्लाह चाहे हा त तव्हां ते अहिड़ी मुशक़त विझे हा, पर अल्लाह ताला ईअं नथो चाहे, छो त अल्लाह तबारक व तआला इन अल्लाह अज़ीज़ुन हकीम, ज़बरदस्त हिकमतुनि वारी ज़ात आहे। अल्लाह ताला इंसान जे मथां ॾुखिया ऐं तकलीफ़ मुशक़त वारा ॻरा फ़ैसिला न कंदो आहे, आसान कंदो आहे। हाणे इन्हनि लफ़्ज़नि जे बयान करण सां क़ुरान पाक यतीम जे संभाल जे मुतालिक़ ऐं यतीम जे माल जे मुतालिक़ एॾी वॾी वज़ाहत करे छॾी, जो कोई अहले इल्म ऐं ईमान वारो माण्हू, मुस्लमान माण्हू यतीम जे माल जे तरफ़ मेरी अखि नथो खणी सघे। जे खणंदो त क़ुरान पाक हुनखे चई छॾियो, वल्लाहु यालमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह, अल्लाह फ़सादीअ खे बि ॼाणे थो त मुख़लिस खे बि ॼाणे थो, सच खे बि ॼाणे थो। पोइ हाणे उहो माण्हू इन लफ़्ज़ जे आॾो टिकी न सघंदो, बची न सघंदो। जेको यतीम जे माल जी तरफ़ मेरी अखि खणंदो बची न सघंदो, रुसवा थींदो, ख़्वार थींदो। रुसवा ऐं ख़्वार बि अहिड़ो थींदो जो दुनिया में ॿीहर ॾिसण जहिड़ो न थींदो। छो त क़ुरान पाक जे लफ़्ज़नि जे मुक़ाबले में अची वियो न, अल्लाह जे ज़ात जे ताक़त जे मुक़ाबले में दुनिया जी काई बि ताक़त नथी टिकी सघे। ख़ुदा जी ताक़त मथे आहे। सॼी दुनिया जा माण्हू इंसान गॾिजनि त बि अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो हिकु मख जे पर बराबरि बि, मच्छर जे पर बराबरि बि हैसियत नथा रखनि। जॾहिं त अल्लाह ताला जे ज़ात जो ख़ुदि फरमान आहे, हदीस क़ुदसी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हीअ दुनिया ऐं हिन दुनिया जे अंदरि जो कुझु आहे, हिन दुनिया में छा कुझु न आहे, सभु कुझु आहे। सिर्फ़ु नालो जन्नत जो नथो ॾेई सघिजे, बाक़ी सहूलियत जूं सभु शयूं मौजूदु आहिनि। ज़मीन जे अंदरि ख़ज़ाना रखियल आहिनि, जबलनि में ख़ज़ाना रखियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला सिज चंड खे ख़ज़ाननि तौर ते बनायो आहे। इंसान ख़ुदि हिकिड़ो वॾो ख़ज़ानो, अनमोल हीरो आहे, सॼी दुनिया ते हुक्मरानी पियो करे। इंसान जेके शयूं ईजाद कयूं अल्लाह ताला जे ॾिनल हिन अकुल सां, उहे ख़ुदि वॾियूं क़ीमती आहिनि। हिन दुनिया में कहिड़ी शइ आहे जेका बेक़ीमत आहे, बेवक़त आहे? सभु शइ क़ीमती आहे। अल्लाह से फरमायो, हीअ दुनिया ऐं हिन दुनिया जूं सभु शयूं मुंहिंजे ज़ात जे आॾो मच्छर जे पर बराबरि बि हैसियत नथो रखनि, त पोइ दुनिया जी ताक़त कहिड़ी हैसियत थी रखे? तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो, मां चाहियां हा त सख़्ती करे सघां पियो तव्हांजे मथां, त यतीम जो माल सख़्तु तरीक़े सां संभालियो, पर सख़्तु फ़ैसिला कोन कयासीं, छो त अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे, नरमीअ वारा फ़ैसिला फरमाईंदो आहे। हाणे हिकमत अल्लाह ताला जे ज़ात जी छा थींदी आहे? अल्लाह एॾो हकीम आहे, ज़बरदस्त हिकमतुनि जो साहिब आहे। कॾहिं कॾहिं रब तबारक व तआला कंहिं ॿार जे वालिदैन खे बचपन में वफ़ात ॾेई छॾींदो आहे। ॿार त यतीम थियो, इन यतीम खे संभालण वारो ॿियो माण्हू पैदा थियो आहे। नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे, अल्लाह ताला हिन यतीम जे माल खे संभालण जा एॾा वॾा अहकाम पियो नाज़िल फरमाए, जेके ॾुखिया आहिनि। यतीम जे पीउ खे मौत ई न ॾे, नी तंहिंखां सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे, अल्लाह ताला माफ़ फरमाए, यतीम जे पीउ खे मौत ई न ॾे, नी पाण संभालिया पंहिंजे औलाद खे, हाणे हुनजे पीउ खे मौत ॾेई हाणे हुनजे माल खे संभालण जे लाइ असांखे वठो। अल्लाह तबारक व तआला हुक्म फरमाए, हीअं बि कयो, हीअं बि कयो। न संभालींदव त ख़बर अथव मुंहिंजे हिसाब जी, मां फ़सादीअ खे बि ॼाणा थो, मां दिलि जे खटे खे बि ॼाणा थो, मिठे खे बि ॼाणा थो। एॾा वॾा लफ़्ज़ पोइ छो चया, मौत ई न ॾियां? हिकमत रब जी जेका आहे न, एॾी वॾी आहे। इन मासूम ॿार खे जेको अॼु यतीम आहे, ॿियनि जे हथ ते पलिजे थो, अल्लाह तबारक व तआला हुनजे वालिदैन खे पाण ॾे घुराए करे इन ॿार खे अॻिते हली करे दुनिया जो वॾो हीरो बणाइणु चाहींदो आहे। उहो पीउ माउ जे हूंदे नाज़ नख़रनि सां पले आहे त इहे सिफ़तूं हुन में न अचनि हा। जॾहिं ॿियनि जे हथ में पलबो न, तॾहिं हुन में इहे सिफ़तूं, उहे आदतूं, उहे अख़लाक ईंदा, तॾहिं उहो तौर करे सघंदो। मिसाल ॾियां मां हिकिड़े मर्द शादी कई अहिड़ी औरत सां, जंहिं औरत खे ॿार अॻु जा हुयो कंहिं ॿिए मुड़ुस मां, हुनजो मुड़ुसु मरी वियो, हिकिड़ो ॿारु अथसि। हिकिड़े मर्द हुन औरत सां शादी कई। हाणे हिन मर्द खे बि हुन औरत मां पुटु ॼमी पियो आहे। बज़ाहिर इन औरत जा इहे ॿई ॿार हिन जा पुटु सॾाईंदा,
हिकिड़ो सॻो हिकिड़ो वेगो, हिकिड़ो अॻु ॼाओ हिकिड़ो सॻो, भई पुट सघनि था। इहो पीउ इन्हनि ॿिन्हिनि पुटनि सां हिकु जहिड़ो सलूक कंदो कॾहिं बि न। जेको पंहिंजो हूंदुसि पंहिंजे रत जो हुनखे वधीक चाहींदो, मथां सिरो अॻिते हुनजे मथां हथु रखंदो जीअं माण्हू विरोध न करे। पर इहा माउ त ॿिन्हिनि खे हिकु जहिड़ो सांडींदी, माउ त ॿिन्हिनि खे हिकु जहिड़ो सांडींदी, छो त हो बि हुनजो ई बच्चो आहे, हे बि हिनजो ई बच्चो आहे। पीउ जे हिसाब सां हू बच्चो पीउ जो त कोन्हे न, पर मथां सिरो हथु हुन ते रखंदो। बिल्कुलु ईअं जेकॾहिं यतीम संदसि घर में पलिजे, पंहिंजे बच्चनि जहिड़ो हुनजे मथां हथु रखंदो छा? चवंदो त हिन जो त मूंसां ज़ाहिरी तौर ते कोई तालुक कोन्हे, न मुंहिंजो बच्चो आहे न मुंहिंजे माईअ जो बच्चो आहे। ईअं उको मुको ॿी जिन्स आहे, पर हिनखे संभालियूं था। हाणे जॾहिं हिनखे धारियो सम्झी आकाम ख़ुदाबंदीअ खे अखियुनि ते रखी संभालींदो त इन ॿार खे घणो कुझु ॾिसणो पवंदो न। हिन घर में पलिजणो पवंदो जॾहिं त इहो ॿारु घणो कुझु ॾिसंदो त सॻा बच्चा कीअं पलंदा आहिनि ऐं वेगा ऐं माठेड़ा कीअं पलंदा आहिनि। सॻनि सां कहिड़ो सलूक थींदो आहे, वेगनि सां कहिड़ो सलूक थींदो आहे। असां दुनिया जे ज़िंदगीअ में चई वठंदा आहियूं न जल्दी, उन वक़्तु जंहिं वक़्तु अबे अम्मा जे औलाद में कंहिं हिकिड़े खे घटि भांयो ईंदो आहे त पोइ उहो ईअं चवंदे देरि न कंदो आहे त दादा मूंसां माठेड़ी माउ वारो सलूक थींदो आहे। चवंदा आहियूं मूंसां माठेड़ी माउ वारो सलूक थींदो आहे, मूंसां गाड़ियुनि वारो सलूक थींदो आहे, आहियां सॻो पर मूंसां सलूक कहिड़ो थींदो आहे। लफ़्ज़ थोरा चवंदो आहे त मूंसां माठेड़ी माउ वारो सलूक थींदो आहे, अदा मूंसां पहाज वारो सलूक थींदो आहे। लफ़्ज़ इहो चवणु सवलो हूंदो आहे, हिन जे पोयां वॾो दास्तान चुपियल हूंदो आहे त इहो यतीम ॿारु जंहिंजे पीउ खे ख़ुदा वफ़ात ॾिनी आहे ऐं इहो ॿियनि जे हथनि में पलिजे पियो, कंहिं महिल मथाछरी मोहबत खे बि महसूसु करे पियो बचपन में त हे मूंखे चाहिनि था पर मथाछरो, कंहिं महिल खाधे पीते में बचे सचे ते गुज़ारो पियो करे, उतां बि सम्झ में अचे पियो त पंहिंजनि खे सुठो असांखे तरो, पंहिंजनि खे भलो असांखे कसो ऐं ॿियनि खे जीअ में चाहियूं असांखे मिड़ई मथासरो। इहे जेके घर जे अंदरि ई धिका थाबा खाईंदो आहे न, पोइ अॻिते हली करे हिन जे मथां चङी तरह नज़र रखण वारो को न हूंदो आहे। हाणे पंहिंजी हुन में हिमत पैदा थींदी आहे त मूंखे कीअं पंहिंजो मक़ाम ठाहिणो आहे, मूंखे कीअं पंहिंजी इज़त बचाइणी आहे, मूंखे कीअं पंहिंजो माल मता बचाइणो आहे। इहो इतां खां वठी पंहिंजे मथां जेको संभाल जो जज़्बो जवानीअ जो रखी करे बचपन खां जीअंदो आहे न, इहो अॻिते हली करे दुनिया जा ॾुख सूर खाई करे घणो कुझु सिखी चुको हूंदो आहे। दुनिया जे माण्हुनि जे मथां हुक्मरानी करणु अहिड़ो माण्हू चङी तरह ॼाणींदो आहे। वॾे में वॾो दुनिया जो मिसाल इहो अलाह जे पैगंबर सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। छा हिन काइनात जो सरवाण इमामुर रसूल ख़ातमुल अंबिया, जंहिंजे करे ख़ुदा हिन काइनात खे बनायो, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमायो, हदीस कुदसी आहे, अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा न कयां हा न त इहे सॼी दुनिया कहकशाऊं बि पैदा न कयां, उनजे करे ख़लक़ियमि, जंहिंजे करे हीअ सॼी दुनिया हसीन जमील बनाई अथई, उनखे बचपन में यतीम करे छॾियईं। अञा अम्मा जे पेट में हुयो त वालिद साहब वफ़ात थी वियो, अम्मा जे पेट मां ॼायो आहे 4 सालनि जी उमिरि में ग़ालिबन या कुझु अॻिते पोइते, इन नंढी उमिरि में अम्मा बि वफ़ात करे वई ऐं थञ पीअण वारे हिसाब सां हिकु दाईअ अम्मा हलीमा जे हंज में पलनि था। अल्लाह तबारक व तआला उनजो इज़त एतराम हुस्न जमाल शराफ़त अखलाक किरदार उतां खां ई रखियो आहे, उतां खां ई। सीरत जे मौज़ूअ ते कंहिं महिल आयासीं इंशाअल्लाह ताला त बयानु कबो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथंदे खां ई ॿियनि जे हथनि में पलजनि संभालजनि पिया न, अगरचे हू मोहबत सच्चीअ सां पिया संभालनि, पर अल्लाह जे पैगंबर वटि जेको तजुर्बो हो, दुनिया जा वॾा वॾा अकुलमंद इंसान हुज़ूर जे क़दमनि में झुकियल आहे। दुनिया जे वॾनि वॾनि अकुलमंदनि खे तालीम ॾियण जो जेको हुनुर हो, जेके लफ़्ज़ आहे सॼी दुनिया जा माण्हू गॾिजनि हुज़ूर जे लफ़्ज़नि जे दज़ जे मट न थींदा, एॾा लफ़्ज़ क़ीमती आहे। न कॾहिं ज़बान विचड़ंदी हुई लफ़्ज़ चवंदे, न कॾहिं ज़बान हटखटाईंदी हुई लफ़्ज़ चवंदे, छो त जेके तजुर्बात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचपन खां कया, उन्हनि तजुर्बात जे बुनियाद ते पलिजी जवान थी करे जॾहिं मज़बूती आई, उन मज़बूती जे बुनियाद ते जेके लफ़्ज़ चयूं उहे यकीन वारा बि हुया, एतमाद वारा बि हुया,
तजुर्बात से भरियल बो आहे। उन तजुर्बात यकीन एतमाद समून शयुनि खे गॾाए करे अल्लाह ताला जे ज़ात जॾहिं कुवत ॾिनी त उनखे ख़ातम रसूल इमामुल अंबिया बणाए छॾियईं। हिते अल्लाह तबारक व तआला तॾहिं त हिन यतीम जे ॿार जे लाइ संभालण जो जेको हुकुम फरमायो उन सां गॾोगॾु ईअं बि फरमाई मुंहिंजो हिकमतूं तमामु वॾियूं आहिनि, न त हिन जे पीउ खे मारणो कंहिंखे पसंदि आहे। माना रब वॾो हकीम आहे। अॼु हिते यतीम जे सिफ़त सां पंहिंजे हिकमत जी सिफ़त बयानु फरमाई। किथे दुनिया जे मालदारनि माण्हुनि सां गॾोगॾु कंहिंजे मौत हयातीअ खां सवाइ दुनिया जे कादिर मुतलक दुनिया जे कारीगरीअ जे बयानु करण वक़्तु हकीम जूं सिफ़तूं बयानु कंदो आहे। ख़ुदा तबारक व तआला जो हिकमतूं हर हिकु कम में अलॻि अलॻि आहिनि। उहे सभु हिकमतूं असांखे सम्झ में अचनि इहो ज़रूर बि कोन्हे को। कॾहिं का शइ सम्झ में ईंदी, कॾहिं का शइ न बि सम्झ में ईंदी, पर अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि जिथे जिथे पंहिंजी हिकमत जो बयानु कयो आहे उते ख़ुदा जी हिकमत बि अलॻि अलॻि आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इहे अहकाम ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना